सिंध जे सरकारी स्कूलनि में मयारी तालीम न मिलण करे इल्म सां चाह रखंदड़ वालिदेननि पंहिंजे औलाद खे सुठी ऐं मयारी तालीम ॾियारण लाइ निजी स्कूलनि ॾांहुं रुख़ कयो आहे, जिते संदनि औलाद खे मयारी तालीम मिली सघे। अहिड़ी मिसाल पकाचांग जहिड़े नंढड़े शहर में वाक़िअ मार्टिन किड्स यूनिवर्सिटी आहे, जिते शागिर्दनि खे नित नवनि तरीक़नि सां पढ़ायो पियो वञे। एक इलेक्ट्रॉनिक बैलेंस आहे, हिन सां असां निंड लाइ असां एटम्स हूंदा आहिनि, एसिड हूंदा आहिनि, असां वेट मालूम करण लाइ यूज़ कयूं, छाकाणि हुनजो जेको वेट हूंदो आहे तमामु बारीक हूंदो आहे, जंहिंजे करे हिकु हुन लाइ ख़ासि तौरु वेट माप करण लाइ हिकु ठाहियो आहे इलेक्ट्रॉनिक बैलेंस इंडियो। ये थर्मामीटर आहे जंहिंमें असां टेम्परेचर मालूम कंदा आहियूं, थर्मामीटर असां इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं हीअ माइक्रोमीटर स्ट्रीट गेज आहे जेको आहे जंहिंमें असां निंड वारी मेयर कंदा आहियूं, कहीं भी मतलब तार जी की शे जी हम मैं न करना ये असांजे फिजिक्स जे चैप्टर में आए उन करे मैं बारे में पढ़ियोसीं, असांखे थ्योरी में सम्झ नथी अचे, उहे असां प्रैक्टिकल कमु कयोसीं त असांखे सम्झ अचे त कीअं त छा थो थिए। ॿियो हीअ आहे वर्नियर के लिए इहो बि सेम ई आहे, इन में बि असां माप कंदा आहियूं कंहिं बि शइ जी, इन बि असां प्रैक्टिकल कयोसीं, पोइ असांखे सम्झ अची वियो त छा कंदा आहियूं कीअं कंदा आहियूं। Multiplication, addition, division, subtraction. The Basel 3, Basel 2, 2 minus 2, jawab 0. नहीं सही बताओ बाबा। ये आया साने प्रोजेक्ट मल्टीप्लिकेशन टेबल। हाँ ये पंजाब 20 50 10 50 15 4 50 20 5 50 25 6 50 30 7 50 35 8 50 40 9 50 45 10 50 50 11 50 55 12 50 अच्छा इनके छा चबा मल्टीप्लिकेशन अच्छा मल्टीप्लिकेशन टेबल मेल है। अच्छा फिजिक्स जो है आपको तो डिवाइस पढ़ाए कड़े चैप्टर में आना है ना जो कम पूरा पढ़ो, ठीक है, इवन के लिए पढ़ा तो थर्मोमीटर, ठीक है, बाकी ही बायोलॉजी एक ऑपरेशन सामान आहे जंहिंसां असां एडल्ट जी ऑपरेशन कंदा आहियूं ऐं ही माइक्रोस्कोप आहे। हे ॿई शयूं असांखे बायोलॉजी चैप्टर 2 में कमु ईंदा आहिनि, छाकाणि चैप्टर 2 में असांखे असांजो टॉपिक आहे फ्रॉग्स जे बारे में, असां हुते ॾेढ जे बारे में ॾेढ जी ऑपरेशन वग़ैरह असां कंदा आहियूं। ऐं ही माइक्रोस्कोप आहे, हिन जे सां we can see those things which we cannot see our naked eyes। हिन सां असां उहे शयूं ॾिसी सघंदा आहियूं जेके असां पंहिंजी आम अख सां न ॾिसी सघूं, जीअं सेल बैक्टीरिया अलजी फंजा वग़ैरह असां सभु इहे सभु असां इनसाइड कंदा आहियूं। ही माइक्रोस्कोप आहे। स्ट्रेंथ माशाल्लाह सुठी है, थोड़े ही अरसे में तमाम सुठी तरक्की क्लब उन हवाले सां तव्हांखे मशवरो छाजे करे तव्हां जीअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इन में हिकिड़ी असांजी जेका टीम आहे, टीम जो ई किरदारु हूंदो आहे, जेका जंहिं शइ खे मथे आणण में जेका सुठी टीम हूंदी आहे त उहा शइ मथे ईंदी आहे। जीअं त असांजा जेके उस्ताद आहिनि सुठी टीम आहे, जेकॾहिं उहे असांजे क्लब में हर शइ में हू सुठो परफॉर्म ॿारनि खे कराइनि था, अॻिते वञी हुनजो रिज़ल्ट मिले थो, उन में जेको आहे साईं असांजी प्रिंसिपल जेको आहे उनजी सुठी जिदोजहद आहे। जीअं त सॼो किरदारु साईं जो ई आहे। साईं जे जेके नवाण जेके असांजे इलाइक़े में जेके बि नवाण आहियूं आहिनि मीन्स के इदारे जे हिसाब सां उहे साईं जे बतौर के वरी जेके सिखाइण वारा टीचर्स जेके ऐं हींअर साईं जेको आहे अॻिले बार ज़िम्मेवारी सिर्फ़ु मां न पर जेके बि सभु टीचर आहिनि असांजो इज़ारो करे जंहिंमें असां हिकिड़ो बैलून खयो आहे, ॿियो ॿी बोतल खई आहे, ऐं बोतल में असां सल्फ्यूरिक एसिड विधो आहे, ऐं हीअ आहे बेकिंग सोडा,
ये असां कुकड़े में विधोसीं, कुकड़े में विझी बोतल में विधोसीं, बोतल में सल्फ्यूरिक एसिड हुयो असां प्रोडक्ट में प्रोड्यूस थी थिए वो कार्बन डाइऑक्साइड गैस मिली जगह मथे बैलून अरे ही छा जो प्रैक्टिकल तव्हां ठाहियो आहे? सर केमिस्ट्री जो प्रैक्टिकल आहे जंहिंमें असां कार्बन डाइऑक्साइड खे ॾिसण लाइ ठाहियो आहे। कार्बन डाइऑक्साइड वाकई हिन मां ठहे थी वञे। अच्छा ये केमिस्ट्री जो आहे बायोलॉजी जो आहे? केमिस्ट्री हिकिड़ो हिन में असां सल्फ्यूरिक एसिड खयो आहे जंहिंखे आम असां मिक्सचर चवंदा आहियूं, ऐं ॿियो असां हिन में खयो आहे बेकिंग सोडा एसिडिक एसिड। पोइ असां जॾहिं इहो रिएक्ट हिन सां करायोसीं त पोइ हुन में असांखे कार्बन डाइऑक्साइड मिलियो। अच्छा ये बेकिंग सोडा ऐं ॿियो जेको आहे सल्फ्यूरिक एसिड इन जे मिक्सचर सां कार्बन डाइऑक्साइड ठहे थो। इहा शइ में प्रूफ थी आहे। ये जेकॾहिं हीअ जेको बैलून तव्हां हिन में ॾिनो आहे इहो न ॾियो आहे त पोइ उठी वञे एनवायरमेंट में हली वञे जेका हूंदी कार्बन डाइऑक्साइड वारे बलून में ईंदी। एसिड प्रोड्यूस करण जे लाइ असां एक्सपेरिमेंट कयो आहे। हे केमिस्ट्री जो एक्सपेरिमेंट आहे, हिन में सल्फ्यूरिक एसिड पियल आहे ऐं हे असांजो कंपाउंड आहे बेकिंग सोडा। जॾहिं असां बेकिंग सोडा ऐं सल्फ्यूरिक एसिड खे मिलायोसीं असांखे हिकिड़ी जेका गैस मिली उहा कार्बन डाइऑक्साइड आहे। अगरि उन जे करे असांखे बैलून ॾिनोसीं गैस जेका एनवायरमेंट में न वञे असां प्रोड्यूस करे सघूं त गैस कार्बन डाइऑक्साइड में खाद थिए थी। इन जे करे हिन मां हाणे जेके बेकिंग सोडा ऐं सल्फ्यूरिक एसिड मिली करे कार्बन डाइऑक्साइड आहिनि ऐं ॿियो वाटर एंड साल्ट ठाहिनि जेको है हिन में बोतल में अंदरि आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड बैलून में अंदरि। हिन में वटि तव्हां रिएक्टेंट्स कहिड़ा रिएक्टेंट असांजा बेकिंग सोडा ऐं सल्फ्यूरिक एसिड। प्रोडक्ट्स में छा मिलियो? प्रोडक्ट में कार्बन डाइऑक्साइड वाटर एंड साल्ट। वाटर ऐं साल्ट किथे तव्हां कार्बन वाटर एंड साल्ट हिन में अची वियो बोतल में अंदर है। घरो हिन करे अंदरि हेठि रहिजी वियो। क्यों असांखे ॿुधाइजो कि छा जो एक्सपेरिमेंट आहे ऐं तव्हां ॿारनि खे कहिड़े क़िस्म जी सिखियाऊं केमिस्ट्री जे हवाले सां केमिस्ट्री जो प्रैक्टिकल कयो आहे। हिन में इन्हनि ॿारनि खे मूं ॿुधायो केमिस्ट्री जे हवाले सां त इन्हनि कंपाउंड ठाहियो आहे बेकिंग सोडा उनखां सल्फ्यूरिक एसिड। हिन खे प्रूव करणु चाहिबो आहे त सल्फ्यूरिक एसिड जहिड़ा बेकिंग सोडा सां मिलंदो आहे कार्बन डाइऑक्साइड प्रोड्यूस कंदो आहे। हुन में उहा शइ लिखी आहे हिन वटि ॿ कंपाउंड इलेक्ट्रॉन में असां वटि बेकिंग सोडा आहे, ॿियो असां सल्फ्यूरिक एसिड आहे। उहे हुन बोतल में सल्फ्यूरिक एसिड मिक्स करे रखंदा उनमें बेकिंग सोडा जना लॻाइनि था मथां हुननि बलून कयो। बलून छा थो करे असां ॾिसो था हुन में कार्बन जीअं हुन सां रिएक्शन थिए थो, रिएक्शन में असांजे प्रोडक्ट में असांखे कार्बन डाइऑक्साइड बकाया हिन में ॿ ॿिया नंढा कंपाउंड ठहनि था जेको साल्ट आहे वाटर उहो बोतल अंदरि विझंदा त कार्बन डाइऑक्साइड गैस आहे उहो मथे जेका अपसाइड में अचे थी इन करे अच्छा जी बेसगंज तालुके में असां अक्सर ॿार ईंदो आहे तव्हांजे स्कूल जी जेका साइंसी हिसाब किताब वो सब को बेहतर आहे चाहे त ॿियनि स्कूलनि में एतिरो साइंस जे हवाले सां को बि कमु न थींदो आहे। तव्हां अॻु में मेला बि कराया आहिनि साइंस जे लाइ त उन हवाले सां असांखे ॿुधाइजो त छा असल में असांजा यूनिवर्सिटी में पढ़ियासीं यूनिवर्सिटी में असां वियासीं त उते असां एजुकेशन महसूस कई असांजो प्रैक्टिकल वर्क जेको आहे तमामु जेको आहे वीक आहे ख़ासि तौर ते इंजीनियरिंग में वञूं या मेडिकल में वञूं त हुनमें प्रैक्टिकल अगरि स्टूडेंट जो वीक आहे त स्टूडेंट जेको आहे तमामु सफ़र थो करे त उन हवाले सां असां वरी जॾहिं असांखे मौक़ो मिलंदो इदारो क़ाइमु करणु असांजी पहिरें जेका एजेंडा इहो हुयो त असां पंहिंजे ॿारनि खे प्रैक्टिकल वर्क बि सेखारियूं त उनजे करे असांजो माना मेन एजेंडा ई आहे ॿारनि खे कंसेप्चुअल शयूं ऐं प्रैक्टिकल शयूं उनजे करे असांजो घणो फोकस थींदो आहे त असां ॿार खे प्रैक्टिकल कमु करायूं। उनजे हवाले सां असां असांजे वॾे जी मदद जेके मशवरे सां जेके स्टाफ जी मदद सां असां हिते क्लब सिस्टम हलायो आहे ऐं असां वटि 7 क्लब 6 क्लब हलनि था जंहिंमें आर्ट क्लब आहे, ड्रामा क्लब आहे, सिंगिंग क्लब आहे, जेका साइंस क्लब आहे, गेमिंग क्लब आहे, स्पोर्ट्स क्लब जीअं ॿार जेको आहे हुनजी जेका असल एबिलिटीज़ आहिनि उहे स्किल्स आहिनि उहे ख़ासि अक्सर ॿार जेके आहिनि प्रैक्टिकल में होशियार हूंदा आहिनि थ्योरी हुनजी वीक हूंदी आहे पोइ छा थींदा आहिनि हुनजी जेका स्किल्स हूंदा आहिनि प्रैक्टिकल स्किल्स जहिड़ा प्रैक्टिकल सिंगिंग आहे हुनजा स्किल्स उनजे करे असां जेको एजेंडा इहो ई आहे असां पंहिंजी लोकेलिटी जे हवाले सां जेतिरो पंहिंजो वसार हुजे जेके असां मुश्किलातूं यूनिवर्सिटी में सफ़र कयूं असांजा ई जेके स्टूडेंट्स आहिनि जेके उहे अॻिते सफ़र न कनि उनजे हवाले सां कोशिशि कंदा आहियूं त साइंस फेयर बि असां करायूं इनखां अलावा इनशाला ॿारनि जो वधीक असांजो फोकस जो प्रैक्टिकल
जी नाज़रीन, हींअर असां वटि आहे मॉडर्न किड्स यूनिवर्सिटी स्कूल जो एक्टिंग प्रिंसिपल सां कयूं था, जो मॉडर्न किड्स यूनिवर्सिटी जो प्रिंसिपल आहे साईं रुस्तम अली चांद साहब, उहो भले पार वियल आहे उमिरि पाक की सादत हासिल करण लाइ। उन हवाले सां हींअर असां साईं फज़ल अली चांद जेको एक्टिंग प्रिंसिपल आहे हींअर मॉडर्न किड्स यूनिवर्सिटी पक्का चांद जो, अचो साईं सां ॻाल्हि कयूं। साईं असांखे ॿुधाइजो त हिकिड़े पक्का चांद जे नंढड़े शहर में हिकिड़े मुनज़िम तरीक़े सां हिकिड़ो ज़बरदस्त तरीक़े सां हिकिड़ो स्कूल हली रहियो आहे, जेको मां जेको आहे ॿियनि स्कूलनि में बि विज़िट कयो आहे, उते इहे शयूं नज़र न आयूं आहिनि जेके प्रैक्टिकली शयूं थियनि। असांखे जीअं त असांजे स्कूल जो मंसूर जेको आहे उहो इहो ई आहे त असांखे क़ौम जा लीडर मेन इन्हीअ जे करे असांजी इहा कोशिशि आहे त असां जेके असांजा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे उहा तरबियत ॾियूं ऐं उनखे इन जे लाइ ख़ासि असां पंहिंजे इदारे में प्रोग्राम हलाया। जीअं क्लब थी वियो, क्लब में असांजा मुख़्तलिफ़ आहिनि, जीअं साइंस क्लब आहे, स्पोर्ट्स क्लब आहे, ड्रामा क्लब आहे, सिंगिंग क्लब आहे। मीन्स के जेकॾहिं असांजे इदारे मां स्टूडेंट्स हिकु सुठी जाइ ते वञनि त उते उहो पंहिंजी फील्ड में अॻिते वञे। इन जे करे जेकॾहिं असांजो हिकिड़ो नंढो इदारो आहे, थोरी फैसिलिटी में असां हिकिड़ा बहितरीनु लीडर्स पैदा करे रहिया आहियूं। असांजो मंसूर इहो ई आहे त असांजे इलाइक़े मां सुठा लीडर निकिरी अॻिते जेको कमिंग फ्यूचर में जेको आहे असांखे साईं जेको क्लब सिस्टम था हलायो, इहो त मुंहिंजी नज़र में त प्रेसिडेंट तरीक़े जे कंहिं बि स्कूल में इहो सिस्टम न आहे, जिते हर सिस्टम में अलॻि क्लब थिए पियो। जी हा, इहो इन जे करे आहे जेके वॾा इदारा हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते जीअं IBA थी वियो, उहे ख़ासि सिर्फ़ु समर कैंप्स में जेके आहिनि इहे क्लब्स वग़ैरह हलाईंदा आहिनि, पर असां वटि जेके आहिनि इन्हनि जो हिकिड़ो ख़ासि सब्जेक्ट आहे,